असांखे त पक ई न आहे त अकबर ख़ान पाण वठी अची तव्हांखे हिते छॾे वेंदो। मामा मां हुननि जे घर में रही हुयसि, हू बुरा माण्हू नाहिनि। मां तो रुगो उन्हनि जो ॿाहिरियों लिबास ॾिठो आहे, केर बि कंहिंजो अंदरि फलोरे नथो सघे। शैतान माण्हू शिकिल में ज़ाहिर हूंदो आहे। ॿुध, इहो भला इशारो मां पंहिंजो पाण ॾे सम्झां छा? यार बाबा तू पाण ॾे छो थो सम्झी? इहो लफ़्ज़ अम्मा मामे खे बि चई सघे पई। अबा जंहिंजो जेको किरदारु हूंदो आहे न, उहो इशारा पाण ॾे सम्झंदो आहे। हाणे तारा गोल तारा हाणे इहा रन बि मुंहिंजे अंदर खे फलोरे वेठी आहे त मां शैतान आज़म हा। जेकॾहिं तव्हां पाण में विढ़ण बंदि कयो त अमां सोणीअ खां होॾां जा हवाला वठूं। मामा इहो मां तोखे सुभाणे ॿुधाईंदमि। बाक़ी हिन वक़्तु अम्मा ऐं बाबा जी धमाल शुरू थियण वारी आहे। तव्हां वेही हिन धमाल ते कंध हणो, मां वञी आराम थी कयां। हाजिम चोरी छा चई त असांजे धमाल जो वक़्तु थियो आहे, उथ त भला रोज़ी कयूं। सच त चवे थी, न तुंहिंजो वात बंदि थींदो न वरी मुंहिंजो। त पोइ असांखे पंहिंजा कन ई बंदि करणा पवंदा। ओ मामा कन लाइ कप पंहिंजे खीसे में रखंदो कर, कई आई वेल कम अची वेंदई। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।